इहे चवंदासीं त कानून जा तॾा विड़ थी विया। किन धाड़ेलनि खे कचे मां खणी सखरी शहर में ख़रीदारियूं कराए घर पहुचाइनि, बेॾोही माण्हू खे खणी उन खे क़तल करणु, कूड़ा मुक़ाबला ॼाणाए इहो कानून कोन्हे, इहा लाकानूनियत जा लोड़ा लताड़े छॾिया अथव। तव्हांखे को बि अख़्तियार कोन्हे तव्हां माण्हू खे क़तल कयो। कानून, अदालतूं, कोर्टूं मौजूद आहिनि। असां पुलिस जे रवैयनि जे ख़िलाफ़ एहतिजाज कयूं पिया। कई ॾो अहिड़ी सपोर्ट अॼु ताईं न आहे कई। असां अमन जा पालरीडा आहियूं, सालनि जा साल असां इन अमन जे ख़िलाफ़ हलिया आहियूं। पर ईअं बि न आहे त न हक़ के माण्हू खे वञी मारियो, क़तल कयो, फना कयो ऐं तव्हांखे जेको वणे उहो कयो। यार साम्हूं असांजे तव्हां माण्हू खणी विया आहियो, तव्हांजो फ़र्ज़ु हो तव्हां वञी करे FIR ॿी FIR कयो आहे, 5 FIR कयो आहे, तव्हां कोर्ट जे हवाले कयो आहे। हाणे इहो सवाल थिए पियो त भई तव्हांखे कहिड़ो अख़्तियार आहे, तव्हां अख़्तियार आहे जो तव्हां माण्हू जो उनजो जवाबु ॾियो। असां इन जे लाइ वेठा आहियूं रोड ते त उनखे इंसाफ़ ॾियो। जेको बि मुलवस आहे उन खिलाफ़ FIR थिए, केस दाख़िल थिए, इन जी सख़्त बज़ामत कयूं था। घुर कयूं था त फिल4 SHO जे खिलाफ़ कार्रवाई थिए, SP जे खिलाफ़ कार्रवाई थिए। न थी जारी रहंदी। SSP साहब कश्मीर खे अपील कयूं था त तव्हां अगरि माण्हू ॾियारियो हुयो त तव्हांजो फ़र्ज़ु थिए पियो तव्हां माण्हू जी खयो त तव्हां मशीरनामो ठाहियो आहे। मशीरनामो ठाहे तव्हांजे हवाले कयो आहे, पोइ क़तल न करे सघंदा। सख़्त जी मज़ामत थी घुर कयूं था जेको SHO गिरफ़्तार करे उनके खिलाफ़ केस दाख़िल। ये कर रहे थे, वो कर रहे थे, इनको कौन सा हक बनता है कि पुलिस जाके गोलियां मारे, किसी आदमी को पकड़ के अपने कोर्ट बनाए। अदालतें क्यों हैं? अदालतें मौजूद हैं। अदालतों में अगर ये कोई जुर्मदार था, डिकेटी इनके ऊपर था, कोई पर्चा था, तो इनका ये बनता था कि गिरफ्तार करके इनको चालान करके पेश करना था कोर्ट में, फिर कोर्ट अदालतों का फैसला था। ये अदालतों के ऊपर अदालतें, हमें समझ नहीं आ रही कि ये पुलिस क्या कर रही है। तो आप जिसको पकड़ो, घर से लेके उठा के, ये हमारे सामने आदमियों के लेके यहाँ से गए कि इनके ऊपर इल्ज़ाम है कि ये टिकट है। भाई टिकट है तो आप पर्चा दे। आप अगर आप पहले पर्चा है तो उनको जाके कोर्टों में, अदालतों में रुजू करें। अदालतें किस चीज़ की? अदालतों के दरवाजे बंद करें आप। फिर अपनी अदालत पुलिस लगाई बैठी हुई है। तो हैदराबाद पुलिस ने एक अनोखा एक वाक़या किया है, हम उसकी वजामत करते हैं। हम बोल रहे हैं, हम चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान को, जज अभी नहीं है क्योंकि रखवाल लगे हुए हैं, सियासतदानों ने अपने नोक के नीचे रखे हुए हैं, लेकिन फिर भी हम अदालतों से अपील कर रहे हैं कि आप सोन मोटो नोटिस लें, इंक्वायरी करें। मैं यहाँ के SSP साहब को गुजारिश करूँगा कि आप अपने पुलिस की इंक्वायरी करवाएं कि यहाँ से उठवा के अपने बंदे किसी और ज़िले में दे के मरवाओ। ये समझ से बाहर है। हम चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान को अपील करेंगे आपके चैनल के ज़रिए कि इनका इंक्वायरी जुडिशली होना चाहिए। अगर ये टिकट था तो उनका कानून मौजूद था, अदालतें मौजूद थे। इसी तरीके से हम किसी चीज़ को नहीं मानते हैं। फिल4 उसी SHO के ऊपर पर्चा होना चाहिए, SSP के ऊपर पर्चा होना चाहिए। अगर अदालतें हैं तो हम बैठे हुए इंसाफ के लिए, हमारी डेड बॉडी आ रही है, हम इनके उर्सा के साथ बैठे हैं। अगर गलत है तो गलत एक चीज़ से हो सकती है, अदालतों से, ये ऊपर कोई चीज़ नहीं।
जो खाते गांव के गेट जाम में पुलिस मुकाबले में 10 धाड़ेल बना के कत्ल किया है। इन हवाले सां तो छा चवणो आहे तो या मुतालबा छा आहे? असांजो एसटीपी जो मुदेदार हो उनजो चाचो हुयो कमाल मुकाबले के ड्रामाई जो अंदाज़ आहे उनखे हेलो कहिड़ो मुकाबलो कहिड़ो कानून आहे कहिड़ो कोर्ट आहे कहिड़ी अदालत आहे तव्हां हितो माण्हू खणी पूरो वञी मुकाबलो ॼाणाए ऐं माण्हू खे क़तल कयो फना कयो किथां जो कानून तव्हांखे इजाज़त उन्हनि जे रवैये जे ख़िलाफ़ उन्हनि जे नाजाइज़ जे ख़िलाफ़ इहा ॻाल्हि कई आहे त अगरि उहो त तव्हांजो कानून अदालत कोर्टूं मौजूद आहिनि तव्हांखे जहिड़ी एफआईआर कटणी हुई तव्हां कटियो आहे तव्हां कोर्ट में पेश कयो आहे पोइ कोर्ट में जेकॾहिं उहो कोर्ट सज़ा ॾिए पियो त उहो क़ाबिल क़बूल आहे पुलिस खे कहिड़े कानून तव्हां माण्हू थो खणी तव्हां उते मुक़ाबिलो ॼाणाए था एॾो कूड़ एॾो फिरे ढंढवालियार पुलिस ऐं IG सिंध हाणे इंसान जा कातिल थी विया कोई कानून हिन खे इजाज़त नथो ॾिए असां SSP साहब कश्मीर खे गुज़ारिश कयूं था अगरि हितां जी पुलिस अहिड़े कुते हिन मसइले में इनवॉल्व आहे त उन कमेटी जोड़ियो ऐं हिन ॾींहुं वारसत सां इंसाफ़ कयो नाहे त एहतिजाज सां डेड बॉडी बचे पई असां घुर कयूं था त SHO जेको आहे सो नंढो जाम ते FIR थिए ऐं उनखे बि कानून ॾे कटड़ में आंदो हुजे न त एहतिजाज जी तहरीक थी सघे थो अॻिते हली करे वसी असां तव्हांखे कातिल कोन था सम्झूं कातिल सम्झूं था उतां जी पुलिस खे आयो पूरो खयो ठीकु आहे तव्हां रुगो सिर्फ़ु असांखे हितां जी गिरफ़्तारी एंट्री ॾियो असांखे सभु शइ हितां गिरफ़्तार थियो जेकॾहिं पुलिस अचे थी ज़ाहिर आहे हितां एंट्री ज़रूरु वठो या उनखे तव्हां पुलिस जेके अचे खंभे खणी वञनि ही जेकॾहिं एॾो आहे चुप कयो असां सम्झूं था त हीअ पुलिस गर्दी थी या कोर्टनि खां मथां कतल थियो आहे कानूनी तौर पर रस्तो इहो आहे त तव्हां हुनजी टीम आई हुई तव्हांजी खणनि था इलाइक़े मां एंट्री रखो भली उहो मारी तव्हां असांजा भाउ आहियो तव्हांजी का इनवॉल्वमेंट जेकॾहिं एंट्री तव्हां ॾियो जाइज़ ॻाल्हि आहे हाणे हीअं त मां काई ॻाल्हि पुछी आहे अॻे में अॻे सपोर्ट कंदा काफ़ी टाइम खां वठी त जेको लाश आहे उहो मां शहीद असां चऊं हाणे शाह साहब तव्हांजे लाइ इज़तूं आहिनि तव्हांजे लाइ इज़तूं आहिनि असां तव्हां सां जहिड़ो आहे न को तव्हां सां तज़ाद आहे गुज़ारिश बि आहे इहो ही बि आहे उनजो हल आहे कोर्ट आहे असांजो मक़सदु इहो आहे असांजी पुलिस हितां जी साईं वारनि इहो बि चवणो आहे त सफ़ीर साहिबु हिन मुलविस आहे खणण में आयो आहे बीठो आहे हुननि खयो आहे चलो खणण में थींदो आहे पुलिस मदद कंदो आहे पर हिकिड़ो मशीरनामो आहे जेकॾहिं हुनखे ॾेई छॾिया जेकॾहिं हुयो मां नथो चवां साईं वारनि जी पंहिंजो इहो आहे त जेकॾहिं हुयो खणी पुलिस मदद कंदी आहे असां पाण पुलिस वठी आयूं कई चकर ॾो अहिड़ा मसइला थिया आहिनि गिरफ़्तारियूं करायूं SP खे चौराए करे जवाबदार खणाया पर इहो जेकॾहिं हुई त बशीरनामो तव्हां सम्झो था जेकॾहिं ठाहे मिली वञे हा त क़तल ई न थिया कानून जे हवाले थिया FIR थिया गिरफ़्तारी थिया उहे हाफ़िरायूं बि करनि था पिया इहे सभु चालू थियूं पियूं पर नतीजनि बशीरनामो न ठतो ज़ाहिर आहे उन्हनि वञी करे इहो कारनामो कयो आहे असल आहे रवियनि जो मसइलो आहे रवियनि जो हाणे उहो तव्हां जांच कई आहे साईं वारनि खे इताफ़ इहो आहे त भई ॾिसो ख़रीद जे लाइ नथा चवनि ॿिए जे लाइ नथा चवनि साहिब जी उहो केतिरी सदाकत आहे अलाह बहितर ॼाणे
वधीक तव्हांखे ख़बर आहे, तव्हां जांच कयो आहे, पुछियो आहे नाहे, जेकॾहिं आहे मां नाहे एसीपी सां मूंखे हुकुम कयो त संगत में तव्हां वञो, रोड बंदि आहे, जेका बि कानूनी मदद असांजी हूंदी असां तव्हां सां कंदासीं। तव्हां खाते तव्हां कमेटी जोड़ियो कमेटी मां चवां इन थो जो त कमेटी भई इहा ॻाल्हि- कहिड़ा मुलविस छो थियो आहे, छाजे लाइ थियो आहे, उहा मां उहा अर्ज़ कयो त उहो ई असां तव्हांजी तव्हां मां ई मर्ज़ी सां मुतमिन न न तव्हांजी मर्ज़ी सां असां तव्हां मां ई असां खां मुतमिन हेॾी ॻाल्हि न वेंदी कॾहिं मां केरु सम्झां बि थो वारिस ॿिनि खे क़बूल कंदा जेका बि चवंदो उहो इस हिसाब सां वेही करे हुजण वारो आहे। करे असां वधंदा आहियूं ॻाल्हि असां तव्हांजी हर असांखे बि कानूनी मदद सही कयो त आया जेको आहे सो अहिड़ो रवैयो तरीक़ो थियो आहे न छा साहिबु, उहो ग़लति हिकिड़ो थियो आहे न, अंदाज़ ग़लति थियो आहे न। दिलमुराद साहब हिकु त हितां जी एंट्री, ॿियो अगरि जे कमेटी जोड़ींदासीं लिखत में मिले असांखे, उहो त ज़रूरु कंदा ज़बानी न, कमेटी जो हा लिखत में साहब साइन करे लिखत में ॾे त एसपी साहब कमेटी जोड़ींदो, ज़ाहिर आहे लिखत में थींदो, लिखत में फलाणा फलाणा माण्हू पोइ असां रोड खोलींदासीं कानून जे हिसाब सां, ईअं न ज़बानी कला में न थींदो। तव्हांखे जहिड़ी एफआईआर कटणी हुई तव्हां कटियो आहे, तव्हां कोर्ट में पेश कयो आहे, पोइ कोर्ट में जेकॾहिं उहो कोर्ट सज़ा ॾे पियो त उहो क़ाबिल क़बूल आहे। उसके कहिड़े कानून तव्हां माण्हू थो खणी तव्हां उते मुक़ाबिलो ॼाणायो था, एॾो कूड़ एॾो फ्रेश डंडवालार पुलिस ऐं IG सिंध हाणे इंसान जा कातिल थी विया, कोई कानून हिन खे इजाज़त नथो ॾे। असां SSP साहब कश्मीर खे गुज़ारिश कयूं था, अगरि हितां जी पुलिस अहिड़े कुते हिन मसइले में इनवॉल्व आहे त उन कमेटी जोड़ियो ऐं हिन ॾींहं वारसनि सां इंसाफ़ कयो, नाहे त एहतजाज सां डेड बॉडी बचे पई। असां घुर कयूं था SHO जेको आहे सो नंढो जाम FIR ते ऐं उनखे बि कानूनी कटड़ में आंदो वञे, न त एहतजाज जी तहरीक थी सघे थो अॻिते हली करे। कोई कानून नहीं है, कोई कानून इजाज़त नहीं देता, कानून मौजूद है, कोर्टें मौजूद है, अदालत किस चीज़ की है? आप SSP इसको भी होना चाहिए था, कश्मीर का कि उनको मशीरनामा बना के उनको देना था कि भाई इसको लेके जाओ, अगर क्रिमिनल है तो इनको कोर्ट में जाके पेश करें, फिर इनको हक नहीं बनता था कि इसको बच्चा देना और उसको कत्ल करना। हम इस रवैयों के खिलाफ है। डंडो जाम के पुलिस, हैदराबाद के पुलिस ने ये कानून हाथ में लिया हुआ है, ला कानून है, चीफ जस्टिस का नोटिस ले, हर आदमी को उठाओ कत्ल करो, टिकट है, कहाँ का कानून है भाई? आपको किसने इजाज़त दी है? अदालतों को बंद करो, SSP अपना अदालत लगा ले, लगाया तो बैठे हुए हैं, कौन पूछे? क्योंकि आपको पता हो कि इन्होंने नए कानून लाए और 27 तरमीम 26 तरमीम अपने अदालतों को गुलाम बनाया हुआ है, कोई नहीं लेगा। सिंधी आदमियों को हम ये इजाज़त नहीं देंगे कि जिसको उठाओ, जिसको मारो, जिसको कत्ल करो। हम इसके रवैयों के खिलाफ, लाइसेंस के खिलाफ बैठे हुए हैं कि इनका सो मोटो नोटिस दिया जाए, उनके SHO के ऊपर, SSP के ऊपर पर्चा देना चाहिए, उनकी नाजायज़ी है। अगर क्रिमिनल था उनको चालान करना था, इसके लिए हम बैठे हुए हैं और डेड बॉडी आ रही है। जैसा वर्षा उनके उर्स से बोलेंगे तो हम अदालतों में भी जाएंगे, इनके वर्षा जो है अदालतों में जाएंगे, मजामत करते और सिर्फ पर्चा दे के वर्षा से बेचैन खत्म किया। ये अदालतों के ऊपर अदालतें हमें समझ नहीं आ रही कि ये पुलिस क्या कर रही है। पाकिस्तान को जज अभी नहीं है क्योंकि रकबा लगे हुए हैं, इजाज़त नहीं है। हम पुलिस के रवैयों के खिलाफ यहाँ बैठे हुए हैं, इनकी इंक्वायरी होनी चाहिए। SSP हैदराबाद, SHO टंडो जाम, उनके खिलाफ पर्चा होना चाहिए, नहीं तो हम उर्सा के साथ एहतजाज इंशाल्लाह करते रहेंगे। डंडो जाम जैसे चोला कद कुंभरते, डंडो जाम जैसे चोला कद कुंभरते, सरकार सबे ये खून सा, सबे ये खून सा,
जी है कादिर, जी है सिंध। बड़ी कला गाड़ी बीच क्यों इंसाफ क्यों? रोड बंद है, हमें बैठो बैठो जो